अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व सहाबिका या नूरल्लाह नवैतु सुन्नतल इतिकाफ। हिकबेरे रसूल अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तशरीफ फरमा होया। सहाबाई किराम अलैहिम रिदवान भी हाजिर होया। महफिल नूर सिंगारल हुई। एतरे में एक सहाबी रसूल हाजिर थे रदियल्लाहु तआला। अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह पाक जो वधीक कुर्ब ॾियारण वारो अमल केड़ो आहे? सुभान अल्लाह। फरमायो सच्ची गाल चवण ऐं अमानत अदा करण। अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वधीक अमाल इरशाद फरमायो रात जो नमाज पढ़ण ऐं गर्मी में रोजा रखण अल्लाह पाक जो कुर्ब ॾियारण वारा अमल आहिनि। उन असहाबी रदी अल्लाह ताला ने वरी अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अञा वधीक इरशाद फरमायो तो यानी अल्लाह पाक जो कसरत सा जिक्र करण भी कुर्बे खुदा ॾियारण वारो अमल आहे। वधीक इरशाद फरमायो मुते दुरूद शरीफ पढ़ण कुर्बे इलाही ॾियारण वारो अमल भी आहे ऐं गॾो गॾु मोहताजी के भी दूर करे छॾींदो आहे। दूर हो जाए दुनिया के रंजो अलम हो अता अपना गम दीजिए चश्मे नम। मालो दौलत की कसरत का तालिब नहीं तुम पे हरदम करोड़ों दुरूदो सलाम। प्यारा इस्लामी भाइरो हिन हदीस शरीफ में 6 अमाल जो अमलन जो जिक्र नंबर पहिरियों सच ॻाल्हाइण, नंबर ॿियो अमानत अदा करण, नंबर 3 रात जो नमाज पढ़ण, नंबर 4 गर्मी में रोजा रखण, नंबर 5 कसरत सा अल्लाह पाक जो जिक्र करण, नंबर 6 रसूल दी शान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ण। ही 6 अमल अल्लाह पाक जो कुर्ब ॾियारण वारा अमल आहिनि। ऐं सुभान अल्लाह दुरूद शरीफ जी फजीलत छा बयान थी। ही उहो प्यारो प्यारो अमल आहे जेको अल्लाह पाक जो कुर्ब भी ॾियारींदो आहे ऐं मोहताजी गुरबत ऐं तंगदस्ती ऐं बेरोजगारी खां भी नजात ॾियारींदो आहे। अॼुकल्ह महांगाई हूं भी चोट चढ़ी वई आहे। गरीब छा हाणे त अमीर भी परेशान आहिनि। का ॻाल्हि नाहे, मुश्किलातूं इंसाननि ते ईंदियूं आहिनि। परेशान थियण छॾे ॾियो। घिटियुनि बाज़ारनि में दोस्त अहबाब जे बैठक में कचहरियुनि में महांगाई ते रोअण छॾे ॾियो। दुरूद पाक पढ़ो इंशा अल्लाह अज़्ज़ वजल गुरबत तंगदस्ती बेरोजगारी खां भी नजात नसीब थी वेंदी। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हदीस पाक में आहे इन्नमल अमालु बिन्नियात, अमलन जो दारो मदार नियतुन ते आहे। ए आशिकान रसूल सुठी नियत अफजल तरीन अमल आहे। बयान बुधण का पहिरियां सुठी सुठी नियतूं करे वठूं था। मिसाल तो नियत कयो त निगाहूं झुकाए बयान बुधंदुस इल्म दीन जे ताज़ीम जी नियत सां जेतिरे क़दर थी सघियो गोडन भर यानी अतहियात में वेहण वांगुरु वेहंदुस। ज़रूरतन सुरी करे ॿियनि जे लाइ जाइ को शादी कंदुसि धिको वग़ैरह लॻो त सबुर कंदुसि।
बयान या इज्तिमा का पोइ पाण अॻिते वधी करे मुसलमाननि खे सलाम कंदुसि, हथ मिलाईंदुसि ऐं इनफिरादी कोशिश करे नेकी जी दावत पेश कंदुसि इंशा अल्लाह अज़्ज़ व जल। अॼु जुमे जी रात भी आहे, दाऊद इस्लामी हफ्तेवार इज्तिमा भी हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं अॼु यारी शरीफ जी रात भी आहे, तो उन जी सिलसिले में उन मुनासिबत सां अॼु इज्तिमा जेको मगरिब जी नमाज खां बाद में थींदो आहे, अॼु इशा जी नमाज खां बाद में रखियो वियो इंशाअल्लाह जल। वरी ईंदड़ हफ़्ते खां साॻियो ई मामूल मुताबिक़ मगरिब जी नमाज खां बाद में थींदो। सो अॼु यारी शरीफ जी वॾी यारी शरीफ जी रात भी आहे। उन मुतालिक इंशाअल्लाह ताला वधीक कुछ गालियों प्यारे गौसे पाक रहमतुल्लाह ताला जे मुनासिबत सां इंशाअल्लाह ताला ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। दिल जे तवज्जो सां ॿुधंदो त इंशाअल्लाह तमाम घणी बरकतूं हासिल थींदो ऐं इंशाअल्लाह तमाम घणो मज़ो भी ईंदो। अल्लाह जल्ल शानु असांजा पीराने पीर पीर दस्तगीर हुजूर गौसे आजम शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह निहायत बुलंद रुतबे वारा कामिल वली आहिनि। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जंजी तालीमात केड़ी आए, दीन जी खिदमत केड़े अंदाज में कई, खेन केड़ी तरह मानुन जे ज़ाहिर ऐं बातिन जी इस्लाह फरमाइंदा होया। हाणे ये वाक़यात तो तवील आहिनि, कुछ इंशाअल्लाह ताला झलकियूं, कुछ वाक़यात मुख्तसरन अवां जो आडो इंशाअल्लाह ताला पेश करण जी सआदत हासिल कंदुसि इंशाअल्लाह जल, कोशिश कंदुसि। सो दिल जी तवज्जो सां ॿुधजो इंशाअल्लाह तमाम घणो लुत्फ ऐं सुरूर हासिल थींदो। अजो त पहिरियां यारी शरीफ जे मुतालिक हिक ईमान अफरोज़ वाक़ियो ॿुधूं था। बरे सगीर पाको हिंद जी निहायत मशहूर ऐं मारूफ मोतबर शख्सियत पांजे वक्त जा वली कामिल आलिम बामल हजरत शाह वली अल्लाह मुहद्दिस दिलवी रहमतुल्लाह ताला अलैह लिखन था त हजरत मिर्जा मजहर जाने जाना रहमतुल्लाह ताला अलैह जेके तमाम वडा वली कामिल आहिनि, पाण रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइंदा त हिकड़ी मां सुतो पयो हुयसि, मूं ख्वाब में ॾिठो त हिकिड़ो जंगल आहे, उन में हिकु वॾो चबूतरो आहे। केतिरा ई औलिया किराम इन चबूतरे में मुराकिबे जी हालत में अखियूं बंद करे अल्लाह पाक जी याद में गुम आहिनि। इन हल्के जे विच में हजरत ख्वाजा नक्शबंद रहमतुल्लाह ताला अलैह ऐं हजरत ख्वाजा जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह तशरीफ फरमाए। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह ते भी अजीब कैफियत तारी हुई। पाण रहमतुल्लाह ताला अलैह हर शे का बेखबर थी करे रब्बे करीम जी याद में गुम होया। मोनन का पुछो तो ही सब औलिया हिते छो जमा थिया आहिनि। बुधायो वयो तो मुसलमानन जा चौथा खलीफा हजरत अली मुर्तजा शेरे खुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम तशरीफ खणी अचण वारा आहिनि। हे सभई उन्हनि जे इस्तक़बाल जे लाइ हाज़िर आहिनि। अना थोड़ी देर गुजरी हुई तो हजरत अली मुर्तजा शेरे खुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम तशरीफ खणी आया। संदन सां गॾु हिकु ॿियो शख्स भी हुयो ऐं पाण रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि जो हथ पकड़े न्यायत उन्हनि जो हथ न्यायत प्यार सां पकड़े रखियो हुयो। पुछण ते ॿुधायो वियो त हजरत अली करम अल्लाह ताला जल करीम सां जेका शख्सियत आहे उहा का ॿी न बल्कि ताबईन में बुलंद रुतबो रखण वारा अजीम आशिक़े रसूल हजरत अवैस करनी रहमतुल्लाह ताला अलैह आहिनि। हजरत मिर्जा मजहर जाने जाना रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइंदा त हिन जाइ दे खूबसूरत ऐं नूर सां जगमगाईंदड़ कमरो हुयो। हजरत अली मुर्तजा करम अल्लाह ताला वजहुल करीम ऐं हजरत अवैस करनी रहमतुल्लाह ताला अलैह इन कमरे में तशरीफ खणी वया। मुझे पुछण ते ॿुधायो वियो त अॼुकल्ह हुजूर गौसुस सकलैन शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जन जो उर्स मुबारक यानी वडी यारी शरीफ आए, इन तकरीब में शिरकत जिलाए हजरत अली मुर्तजा करम अल्लाह ताला वजल करीम ऐं हजरत अवैस करनी रहमतुल्लाह ताला अलैह तशरीफ खणी आया आहिनि। प्यारा इस्लामी भाइरो, अॼु वडी यारी शरीफ जी रात आहे, यानी रबीउल सानी जी यारी जी रात आहे। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल हिन रात में सॼी दुनिया में आशिकाने
गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला जे जिक्र पाक जो महफिलूं सजाईंदा आहिनि। आशिकाने गौसे पाक धाम धूम सां यारी शरीफ मल्हाईंदा आहिनि ऐं गौसे पाक जिक्र गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह करे ऐं ईमान खे ताज़ो कंदा आहिनि, उन्हनि जूं बरकतूं माणींदा आहिनि। ऐं ॾिसो केॾे कर्म जी ॻाल्हि आहे जो ब वॾे रुतबे वारनि वलियन सगोरन ऐं हजरत शाह वली अल्लाह मुहद्दिस दिलवी रहमतुल्लाह अलैह ऐं हजरत मिर्जा मजर जाने जाना रहमतुल्लाह ताला अलैह गवाही ॾिनी त यारी शरीफ जी महफिल में वड़ा वड़ा औलिया किराम ऐं शहंशाह विलायत हजरत अली अल मुर्तदा शेर खुदा करम अल्लाह ताला वजल करीम ऐं उन्हनि सां गॾु अज़ीम आशिक़ रसूल हजरत अवैस करनी रहमतुल्लाह ताला अलैह भी तशरीफ खणी आया आहिनि। ही ज़रूरी न आहे त हर महफिल यारी शरीफ में ही उहे तशरीफ खणी अचनि, बल्कि जॾहिं भी जिते चाहिनि करम फरमाईंदा आहिनि। प्यारा इस्लामी भाइरो, यारी शरीफ जो एहतमाम लाजमी तौर ते करण घुर्जे। यारी शरीफ छा आहे? ईसाले सवाब छा आहे? ईसाले सवाब करण कुरान ऐं हदीस मां साबित आहे। सहाबी रसूल हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था तो मुबारगाह रिसालत मुबारगाह इलाही में अर्ज कयो, अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो ईसाले सवाब करण कुरान ऐं हदीस मां साबित आहे। साहबी रसूल हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था त मूं अर्ज कयो असां पंहिंजे फौत थियलनि जे लाइ दुआऊं ऐं उन्हनि जे तरफ़ां सदको ऐं ख़ैरात वग़ैरह कंदा आहियूं, छा उहे शयूं उन्हनि ताईं पहुचनि थियूं? प्यारे नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक उहे शयूं फौत थियलनि ताईं पहुचनि थियूं, यानी जीअं तव्हां तोहफ़ो मिलण सां ख़ुशि थींदा आहियो ईअं ई मरी वियल हिन ईसाले सवाब खां ख़ुशि थींदा आहिनि। ऐं जेकॾहिं असां यारी शरीफ जो एहतमाम कयूं ऐं हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जे ईसाले सवाब लाइ कयूं ऐं प्यारा गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह असां खां ख़ुशि थी वञनि त असांखे ॿियो छा घुर्जे। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइंदा जेकरे को शख्स हर चंद्र जी यारी जी रात मुकर्रर करे मखसूस कयल पैसन मां मुसलमानन जे दुकान तां मिठाई खरीद करे यारी जी फातिहा ॾियारींदो करे त रोज़ीअ में तमाम घणी बरकत थींदी ऐं इंशा अल्लाहुल करीम कॾहिं बि परेशानी में मुब्तला न थींदो। मां पाण उनजो फरमाइंदा त मां पाण उनजो सख्त पाबंद आहियां ऐं अल्लाह पाक जे फज़ल सां उन जूं बेशुमार फज़ीलतूं महसूस कयां थो। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़वजल आशिक़े गौसे पाक शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामद बरकातुल आलिया हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जा मुरीद भी आहिनि ऐं गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह सां बेपनाह मोहब्बत भी रखनि था ऐं संदन केतिरनि सालनि खां इहो मामूल आहे हर इस्लामी महीने जे यारी जी रात यारी शरीफ जी न्याज जो एहतमाम कंदा आहिनि ऐं इन जी तरकीब भी ॾियारींदा आहिनि। संदन इहा ख्वाहिश आहे त हर आशिक़े रसूल पाबंदीअ सां हर महीने यारी शरीफ जो एहतमाम कंदो रहे। काश असां आशिक़ाने गौसे पाक खे इन जी तौफ़ीक़ मिले ऐं हर महीने पाबंदीअ सां यारी शरीफ जो न्याज ॾियण जो एहतमाम कयूं। प्यारा गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह नालो संदन मुबारक नालो मुबारक अब्दुल कादिर कुनियत अबू मोहम्मद आहे। मोहिउद्दीन यानी दीन के जिंदा करण वारा ऐं गौसुस सकलैन यानी जिन्हनि इंसाननि जा गौस मददगार संदन मशहूर लक़ब आहे। हुजूर गौसे पाक शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह 470 हिजरी में जीलान में पैदा थिया ऐं 91 साल दुनिया में ज़ारी मुबारक हयात सां रहा ऐं 561 हिजरी में संदन पाण दुनिया का पर्दो फरमायाऊं। यारीअ वारो पीर उन्हनि खे छो थो चयो वञे? आम तौर ते असां वटि हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह खे यारीअ वारो पीर चवंदा आहिनि
हूं भी हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जे ईसाल सवाब जी महफिल वगैरह के यारी शरीफ चयो वेंदो आ। उन केतरा ही सबब आहिनि। हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जिन जो विसाल 11 रबीउल सानी ते थियो, उन करे उन्हनि के यारी वारो पीर चयो वेंदो आ। हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जिन जो सिलसिलो नसब वारो 11 वास्तन था इमाम हसन मुजतबा रजी अल्लाह ताला ताईं वनी पहुंचे तो संदन तरीक़त जो शजरो भी 11 वास्तन सा हजरत अली अल मुर्तजा करम अल्लाह ताला वजहुल करीम सा वनी मिले थो। तेने करे उनके यारी यारो पीर भी चयो वेंदो आ। हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह पांजे किताब जाउल हक में इन जो एकड़ो बियो निहायत प्यारो ईमान अफरोज सबब लिखन था तो हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह बारी शरीफ यानी बिनी जान जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद शरीफ पाबंदी सा कंदा हुया। एकड़ी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में तशरीफ खणी आया ऐं फरमायो अब्दुल कादिर तो असा के बारी असा याद कयो असा तोखे यारी देऊं था। छो तो ही सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिनल तोहफो आ उन करे पान रहमतुल्लाह ताला अलैह के उन्हीं नाले सा सरियो वने तो अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल सदियों गुजरण जे बावजूद अज भी गुलामाने गौसे पाक रबीउल सानी में खास तौर ते ऐं उन खां अलावा हर महीने जी 11 तारीख़ ते ज़ोक शौक सा यारी शरीफ जो एहतमाम कंदा आहिनि। अचो तो हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जिन जी तालीमात ऐं संदन दीनी खिदमतुन जे बारे में कुछ गालियों बुधण जी सादत हासिल क्यों था। अल्लाह अल्लाह शेख अबुल फर्ज रहमतुल्लाह ताला अलैह गौसे पाक रहमतुल्लाह जो आशिक थी गुजरियो आ। खेन गौसे पाक रहमतुल्लाह ताला जन जो मुबारक जमानो नसीब थियो ज़ियारत जो शरफ भी मिलियो ऐं हुजूर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जी अकीदत ऐं मोहब्बत भी अदा थी। शेख अबुल फर्ज रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइंदा एक बेरे मुखे हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जे मदरसे जे बरसा गुजरण जी सादत नसीब थी। वो टेपरी जी नमाज जो वक्त हुयो मदरसे जे वेजो मस्जिद में इकामत यानी तकबीर लगी रही हुई। मुखे के गनीमत समझो तो एक तो टेपरी जी नमाज जमात सा पढ़ी सगंदुसे ऐं बियो तो गरो उन सा गरो गरो गौसे पाक रहमतुल्लाह जी ज़ियारत भी नसीब थी वेंदी। जी तो मां जल्दी जल्दी मस्जिद में दाखिल मुखे दिल में गुमान यो होयो तो मां वुजू सा आया मां जल्दी जल्दी जमात में शामिल थी वयस। हुजूर गौसे पाक शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जे इक्तिदा में नमाज पढ़ी यानी उन्हनि जे पुठिया नमाज पढ़ी। जॾहिं नमाज का फारिग थियुसि त दिलनि जी हालत का बाखबर भटकेलन जे रहबर हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह मुझे तरफ मुतवज्जे थिया फरमायो ए पुत्र गफलत तोखे घेरे वरतो तो बिना वुजू जे नमाज पढ़ी आहे। अल्लाह नेकी जी दावत जो इस्लाह जो जज्बो ॾिसो। प्यारा इस्लामी भाइरो छा त शान असां जे पीरनि जे पीर पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह जन जो हजरत अबुल फर्ज शेख अबुल फर्ज विसारे वेठा तो मां मुखे वुजू आहे भी अलाए न दिल में यो गुमान थियो तो शायद मुखे आए पर कुर्बान वनो हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह पांजे बातनी इल्म ऐं बसीरत वारे नूर सा जाने वरतो त उन्हनि बिना वुजू जी नमाज पढ़ी आहे। इहो आहे औलिया किराम जो बुलंद शान। अल्लाह पाक पांजे नबियन जे सदके उन्हनि के भी लिखियल गालिन जो इल्म अता फरमाइंदो आहे। हदीस पाक में आहे त मोमिन जी फरासत खां बचो छो तो हु अल्लाह पाक जे नूर सा दिसंदो आहे। फिरासत एक नूर आहे जेको अल्लाह पाक बाने जे दिल में रखंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल हुजूर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह कामिल मोमिनी न बल्कि कामिल जा भी इमाम आहिनि पीरन जा भी पीर आहिनि। संदन के रब्बे करीम फिरासत जो नूर अता फरमायो हुयो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जन जो छाद बुलंदो वाला मकाम ऐं मर्तबो आहे। फरमाइंदा है इंसानो जे करे मुखे शरीयत तरवारो क्यों न हुजे त मां तव्हां खे ॿुधायां
तो तवा जेको घरन में खाओ था ऐ जेके बचाए रखो था तवा मुझे सामू शीशे जी बोतल जी आयो तवा जो ज़ाहिर ऐ बातिन सब कुछ नजर इंदो आहे। प्यारा इस्लामी भाइरो असा जेको वाक्य बुधोसी शेख अबुल फर्ज वारो उनन का वेसर पान बेख्याली में वुजू का बगैर नमाज पढ़ी छड़ी तो ने ते सैयदी गौसे आजम शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह एकदम इसराफ फरमाइंदे बुधायो तो तुजो वुजू न होयो बल्कि वुजू करे बियर नमाज पढ़ी वड़ी। इनमा मालूम थियो तो गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह नेकी जी दाव ॾियण जो जज्बो भी रखंदा हुया ऐं मालूम थियो तो पान अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ल बयान भी कंदा हुया ऐं वडन वडन इज्तिमान में पुर असर बयान करे माण्हुनि जी जिंदगी भी बदलाए छॾींदा हुया। पान रहमतुल्लाह ताला अलैह मदरसे में पढ़ाईंदा भी हुया ऐं उन सां गॾो गॾु पान रहमतुल्लाह ताला अलैह इनफरादी तौर ते भी समझाईंदा ऐं इस्लाह फरमाइंदा हुया। अल्लाह करे तो यो भी असा के जज्बो नसीब थी वने तो उमूमन तो बयान इज्तिमाई तौर ते या दर्स वगैरह जे इज्तिमाई तौर ते नेकी जी दाव जो सिलसिलो थे तो लेकिन अल्लाह करे असा के यो जज्बो भी नसीब थी वने जो अकेले में माण्हुनि के समझाइण जी आदत बनायूं। के के नमाज में गलती कंदे दिसी वठौंदा के वुजू में गलती कंदे दिसी वठौंदा के जे दुकान ते वयासी गाना पे हलिया के गीबत कंदे चुगली हण दे दिसी वरतो गारियूं ॾींदे ॿुधी वरतो जेकॾहिं यकीन आहे तो उनखे समझाईंदुसि त समझी वेंदो त हाणे अहिड़ी सूरत में मौके जी मुनासिबत सां हिकमत अमली सां प्यार मोहब्बत सां उनखे समझाए करे ऐं नेकी जी दावत जो सवाब कमाइण में हरगिज़ सुस्ती न करणु घुर्जे। असांजे प्यारे आका मकी मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह पाक जो कसम जेकरे अल्लाह पाक तवां जे जरिए के एक शख्स के भी हिदायत दे छड़े तो वो तवां जे लाए गाड़न उठन का भी वधीक बेहतर आए। हजरत काबुल अहबार रहमतुल्लाह ताला अलैह का रिवायत आहे तो जन्नतुल फिरदौस खास उन शख्स जे लाए आए जेको नेकी जी दावत दे ऐं बुराई का मना करे। अल्लाह पाक असा के नेकी जी दावत जो अजीम जज्बो नसीब फरमाए। प्यारा इस्लामी भाइरो 5वीं सदी हिजरी यानी जे दौर में हुजूर गौसे आजम शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह तशरीफ खणी आया उन वक्त उम्मत मुस्लिमा केतरनी आजमाइशन जो शिकार हुई मुसलमानन जे अकीदन ऐं नजरन ते हमला थी रहा होया बदमज़हबी पकड़जी रही हुई मुसलमानन जे अखलाक ऐं किरदार के जख्मी कयो पे वयो काफिर साजिशूं करे रहा होया। उंदलस यानी मौजूदा स्पेन में मुस्लिम हुकूमत दम तोड़े रही हुई मिस्र में काफिरन जो कब्जो थी चुको हुयो ऐं इराक में हसन सब्बा नाले मुनाफिक ऐं न्याय जालिम शख्स जी तंजीम कत्लो गारत ऐं लुट मार मचाए रही हुई ऐं बगदाद शरीफ जेको उन वक्त जो दारुल खिलाफा यानी कैपिटल सिटी होयो गादी जो हंध होयो उतां जा हालात एड़ा होया जो चयो वींदो होयो त कारून जेको बड़ो अमीर शख्स होयो वो शख्स भी जेकरे बगदाद में रिहाइश इख्तियार करे तो उतो जे हालात ऐं महंगाई ऐं इखराजात जे करे एतरो कंगाल थी वने जो उनखे भी ज़कात लगी सके। हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह एड़े नाजुक हालात में दीन की खिदमत कई उम्मत मुस्लिमा जे बुढ़दड़ बेड़िए के सहारो दिनो दीन जी असल तालीमात के जिंदा कयो ऐं मुसलमानन जे अखलाक ऐं किरदार में कुरान और सुन्नत ऐं दीनी तालीमात जो नूर भरे छड़ियो। पान रहमतुल्लाह ताला अलैह जे उनन खिदमतुन जे करे उनन के मुहियुद्दीन यानी दीन के जिंदा करण वारो चयो वेंदो आहे। मुहियुद्दीन जो लक़ब किए मिलो हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था एक बेरे जुम्मे जो भलारो डी होयो मां सफर का वापस मोटी रहो रस्ते में एक हंद एक न्याय कमजोर शख्स ते नजर पई उन मुखे सलाम कयो
मां सलाम जो जवाब दिनो। उन शख्स चयो मूंखे उथारियो, मूं खेसि उथारे विहारियो तो ओचितो उन जो चेहरो पुरवकार ऐं जिस्म तरो ताज़ा थी वियो। मां ॾाढो हैरान थियुसि। उन ते उन शख्स चयो हैरान थियण जी ॻाल्हि नाहे, मां जे नाने साईं हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आया, माण्हुनि जी बेरग़बती ऐं लापरवाही जे सबब मां कमजोर थी रहियो हुयुसि। अल्लाह पाक तव्हां जे ज़रिए मूंखे नई ज़िंदगी अता फरमाई, अवां मुहियुद्दीन आयो। उन खां पोइ जॾहिं मां बगदाद पहुतुसि, जुम्मे जी नमाज अदा कई तो माण्हू ड्रोड़ंदा मूं वटि आया ऐं या मुहियुद्दीन पुकारींदे मुंहिंजा हथ चुमण लगा। सुभान अल्लाह। प्यारा इस्लामी भाइरो, असांजा पीर हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि मुहियुद्दीन आहिनि। यानी माण्हुनि में बेअमली वधी रही हुई, बदमज़हबी उरूज पकड़े रही हुई, माण्हू दीन खां परे थी रहा हुया, सुन्नत के छड़े करे फैशन जे तरफ भरी रहा हुया, नमाज़ुनि जो जज्बो घटिजी रहियो हुयो, माल दौलत कमाइण जी मोहब्बत, मनसब ऐं ओहदो ऐं ताज ऐं तख्त जी लालच दिल में घर करे रही हुई। एड़े हालात में हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि उम्मत जी इस्लाह जो बार कयो ऐं डी रात मेहनत करे दीन के ॿीहर जिंदा फरमाया। प्यारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि जी बरकत सा लखे करोड़े मुसलमाननि जी इस्लाह थी। चोर आया तौबा करे विलायत जे बुलंद मकाम ते पहुंची विया, शराबी बेहया गुमराह बदमज़हब एस ताईं जो गैर मुस्लिम भी संदन हथ मुबारक ते कलमो पढ़ी करे मुसलमान थींदा हुया। के आशिक़े गौसे आदम चयो आहे त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि जे अचण सां रहमत जे ककरन सैराब करे छड़ियो ऐं इराक शर सब्ज़ थी वियो ऐं गुमराही वींदी रही ऐं हिदायत ज़ाहिर थी वई। हजरत अबू हसन कवास रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदा, एक दफे मां ऐं मूसा गॾु केतिरा ई माण्हू हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ियारत जे लाइ रवाना थियासीं। असां सभिनी पंहिंजी मुश्किलात ऐं परेशानियुनि जे हल जे लाइ दुआ घुराइण जो इरादो रखियो हुयो। ए रस्ते में ॿिया माण्हू बि असां सां गॾु मिली विया। उन्हनि में हिकिड़ो छोकिरो हुयो, मां उनखे सुञाणींदुसि, हू त तमामु घणो बद अखलाक हुयो, अक्सर नापाक रहंदो हुयो। खैर असां सभई बारगाहे गौसियत ॾांहुं वञी रहिया हुयासीं त इत्तफाक सां हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि जन सां रस्ते में मुलाकात थी वई। सुभान अल्लाह। असां सभिनी अॻिते वधी करे सलाम कयो, हिकु हिकु थी करे संदन हथ मुबारक चुमण लॻासीं। उहो छोकिरो जंहिंजा अखलाक चङा न हुया, जॾहिं उहो हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि जे हथनि मुबारकनि खे चुमी ॾियण जे लाइ अॻिते वधियो त हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजो हथ मुबारक हटाए छॾियो। पोइ हिकु निगाह उन छोकिरे ॾांहुं ॾिठाऊं, हिकु नज़र उन छोकिरे ॾांहुं ॾिठाऊं। सरकार गौसे पाक रहमतुल्लाह ताला जिन जी निगाह मुबारक बर्दाश्त करे न सकियो ऐं वो छोकरो बेहोश थी करे किरी पियो। जॾहिं होश में आयो तो उन यकदम पंहिंजे बुरे अखलाक खां तौबा कई ऐं पोइ गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि उन सां पंहिंजो हथ मुबारक मिलायो। शेख अबुल हसन करशी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन था त 559 हिजरी जो वाक़ियो आहे त बदमज़हबनि जी हिकिड़ी वॾी जमाअत हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि जी खिदमत में हाजिर थी। उन्हनि वटि 2 टोकरा हुया वॾा, जंहिंजो मुंहुं बंद हुयो। उन्हनि बदमज़हबनि सरकार गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि खां पुछियो, ॿुधायो त इन टोकरनि में छा आहे? हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजी बातिनी बसीरत, बातिनी निगाह दिल जे नूर सां सुजाणे वरितो ऐं हिकु टोकरे ते हथ रखी फरमायाऊं त हिन में हिकिड़ो माज़ूर ॿार आहे। ऐं उन खां बाद में पाण पंहिंजे शहजादे हज़रत अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह ताला अलैहि खे फरमायो, इन टोकरे जो मुंहुं खोलियो। टोकरे जो मुंहुं खोलियो वियो तो उन में वाकई हिकिड़ो माज़ूर ॿार हुयो। सरकार गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि उन ॿार ते पंहिंजो हथ मुबारक रखी फरमाइंदा, कुम बिइज़्निल्लाह, अल्लाह पाक जे हुक्म सां बीह रहो। एतिरो फरमानो हुयो जो उन ॿार जी माज़ूरी ख़तम थी वई ऐं उहो सही सलामत थी बीह रहियो।
हाने गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह बे टोकरे ते हथ रखी फरमाइन था त हिन में तंदुरुस्त बार आहे। जडे टोकरो खोलियो वयो तो उन में वाकई तंदुरुस्त बार होयो। शहंशाह बगदाद हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जिंजी या जिंदा करामत दिसी करे उन सबनी बद मजहबन पांजे बुरन अकीदन का तौबा कई ऐ सच्चा आशिक रसूल बनजी वया। सुभान अल्लाह। गौसे पाक 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 सुभान अल्लाह। गौसे पाक आशिक गौसे आजम शेख तरीकत अमीर अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना अबू बिलाल मोहम्मद इलियास सत्तार कादिर रज़वी दामद बरकातुहुल आलिया असा के समझाइंदे फरमाइन था त प्यारा इस्लामी भाइरो नेकी जा हरीस बजी वनो हिरस रोको नेकी जो बेन के नमाजी बनाण जी मुहिम तेज का तेज कयो। जडे भी बा जमात नमाज ला मस्जिद वणन लगो त बेन के भी तरगीब दई करे गड वठी वणो। जे के नमाज नथी अचे उनन के नमाज सिखारो। जे करे अवा जे करे एकड़ो भी नमाजी बनजी वयो जेस ताई नमाज पढ़ंदो रहंदो हर उन जी हर नमाज जो अवा के भी सवाब मिलंदो। वडी उम्र जे आशिकाने रसूल जे लाए मुख्तलिफ मकामात ते लगन वारे मदरसतुल मदीना बालगान में दाखिला वठो पाण में कुरान करीम सिखो ऐ बेन के भी उन जी तरगीब ॾियारियो। फरमाइन था त हजरत हुज्जतुल इस्लाम हजरत इमाम मोहम्मद गजाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था त एक दफे हजरत मूसा अलैहि सलाम अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज कयो ए अल्लाह पाक जेको पांजे भाउ के नेकी जो हुकुम दे ऐं बुराई का मना करे उन जी जज़ा छा आहे। अल्लाह पाक इरशाद फरमायो मां उन जे हर कलमे जे बदले एक साल जी इबादत जो सवाब लिखंदो आया ऐं उन के जहन्नम जी सजा ॾियण में मूंखे हया ईंदो आहे। सुभान अल्लाह। जे करे के की नेकी जी दाव जो था हर कलमे लफ्ज कौल या गाल जे बदले में एक साल जी इबादत जो सवाब माणींदासी। जे करे मस्जिद में वेही दर्स जो था बिल फर्ज फैजान सुन्नत जे बस सुफन जो दर्स दिनोसी आए उन्हनि बिने सुफन जे दर्स में जे करे 20 गालियों भी बयान थियूं त 20 साल जी इबादत जो सवाब अमाल में लिखियो वेंदो। पोइ भली वो अमल करे न करे गाल बयान करण जो सवाब पर जे करे अमल कई जेसई अमल कंदो रहंदो सवाब मिलंदो। मिठा प्यारा इस्लामी भाइरो गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जंदी तालीमात टाइम भी वाकई काफी थींदो तो लेकिन अॼु खास रात आहे ऐं मौजू भी तमाम प्यारो आहे। चंद इंशाल्लाह मुख्तसरन इंशाल्लाह गालियूं करे उन खां बाद में वरी जिक्र शरीफ भी थींदो दुआ भी थींदी इंशाल्लाह ताला। दिल जे हुजूर सां ॿुधंदो इंशाल्लाह ॾाढो मज़ो ईंदो बरकत हासिल थींदी। हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह साहिब सिलसिला है यानी पान रहमतुल्लाह ताला अलैह कादरी सिलसिले जो बुनियाद रखन था ऐं उन जा उसूल मुकर्रर फरमाइन था। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जंजी इया भी हिकड़ी दूर अंदेशी आ जो पान पांजे दौर में समाज जे इस्लाह जे खातिर जेके उसूल मुकर्रर फरमाया होया अज भी उहे उसूल कारामद आहिनि। जेकॾहिं असां सिलसिला आलिया कादरिया जे उन्हनि बुनियादी उसूलनि खे अपनायूं त असांजो समाज असांजो मुआशिरो हिकिड़ो मिसाली मुआशिरो बणजी सघे थो। सिलसिला आलिया कादरिया जा उहे बुनियादी उसूल अचो त उन्हनि मां कुझु ॿुधूं था। नंबर पहिरियों मुजाहिदो सिलसिला आलिया कादरिया जो पहिरियों उसूल मुजाहिदो आहे। उन जो मतलब आहे पंहिंजो पाण खे सुधारण जी बाकायदा कोशिश करणु। अमीर सुन्नती मदनी मकसद ना मुझे मुझे अपनी और सारी दुनिया के लोगों की इस्लाह की कोशिश करनी मुझे पांजी ऐ सजी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह की कोशिश करनी पांजी इस्लाह भी वो से बाग रहमतुल्लाह अलैह दुनिया जी इस्लाह जे लाइ भी कोशिश कंदा हुया। तो पहिरियों जेको मुजाहिदो आहे पहिरियों जेको उसूल आहे वो आहे मुजाहिदो यानी पांजे पाण के सुधारण पांजे इस्लाह जी बाकायदा कोशिश करण। अल्लाह पाक कुरान करीम में फरमाए तो तर्जुमो कंदुल इरफान मा आए जन असा जे राह में कोशिश कई असा जरूर उन्हनि के पांजा रास्ता ॾेखारींदासीं
उन्हीं करे हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह पांजे सिलसिला आलिया कादरिया जो बुनियाद मुजाहिदे ते रखियो आहे। जण पांजी तालीमात जे जरिए असा के इयो सेखारे रहा है त इंसानो सिर्फ गालियों करण दा कुछ न थींदो, बल्कि वो असा मा हर के ते लाजिम आए असा पांजे अंदर इंसाफ सा दिसो, पांजे बुराई पांजे गुनाह पांजे बुरी आदतुन के पाण दिसो, पोइ उन्हनि बीमारियुनि ऐं बुरियुनि आदतुनि खे ख़त्म करे उन जी जाइ ते चङियूं आदतूं अपनाइण जी भरपूर कोशिश कयूं। जॾहिं मुआशिरे जो हर माण्हू इहा कोशिश कंदो त सुधारो अचण शुरू थी वेंदो ऐं इन जी बरकत सां सॼो मुआशिरो सुधरी करे हिकु मिसाली मुआशिरो बणिजी वेंदो। हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह बयान कदे फरमाइंदा ए शख्स जे करे कामयाबी चाहींदो त पांजे नफ्स जी मुखालिफत ऐं पांजे पालनहार जी फर्मा बरदारी करे, पांजे नफ्स के मुजाहिदे जे जरिए गार इए कंदे त तुझे दिल के इत्मीनान ऐं सुकून मिल वेंदो। ए शख्स पांजी उम्मीदूं घट कर तुझो नफ्स तुझो फर्मा बरदार थी वेंदो। पांजे नफ्स के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इया नसीहत बुधायो त पान सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जने तवा सुबह कयो त पांजे पाण के शाम जी उम्मीद न ॾियारियो, जने शाम कयो तो पान के सुबह जी उम्मीद न ॾियारियो। बेशक तवा नथा जानो तो सुभाणे तवा जो नालो छा हुंदो, यानी तवा के जनाब चई करे सड़ियो वींदो या मरहूम चई करे याद कयो वींदो। नंबर बे फरमाइन था बेओ जो उसूल बयान फरमाए था वो है तवक्कुल। सिलसिला आलिया कादरिया जो बेओ अहम बुनियादी उसूल तवक्कुल। हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइंदा त तवक्कुल जी हकीकत ये आहे त इंसान पांजा सबई कम अल्लाह पाक जे हवाले करे छड़े ऐं दिल सां इहो यकीन करे त किस्मत में तब्दीली न थींदी, जेको मुक़द्दर में लिखियो आहे वो मिली करे ही रहंदो, जेको नाए लिखियो वियो वो हरगिज़ न मिलंदो। जॾहिं इंसान दिल जे यकीन सां इहा ॻाल्हि ॼाणे वठे त उन जी दिल सुकून हासिल कंदी आहे। प्यारा इस्लामी भाइरो इहा भी निहायत अहम तालीम आहे ऐं मुआशिरे जी इस्लाह जे लाइ वॾो अहम बुनियाद आहे। तवक्कुल जी बरकत सां बानो लालच तां बची वेंदो आहे, हसद जी बीमारी खां नजात मिलंदी आहे, मालो दौलत जी मोहब्बत दिल मां निकरंदी आहे, धोखो फरेब कूड़ चोरी वगैरह केतिरनि गुनाहनि खां इंसान खे नजात मिली वेंदी आहे। पाण गौर फरमायो जॾहिं समाज में एतिरा ऐब न हूंदा तो मुआशिरो केतिरो पाकीज़ा ऐं खूबसूरत थी वेंदो। उन्हीं करे असां के घुर्जे त असां तवक्कुल अख्तियार कयूं, अल्लाह पाक ते भरोसो करण सिखूं। हाणे तवक्कुल वधाइण जो रूहानी वजीफो फकीउल असर मुफ्ती अमीन साहब रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइंदा हस्बुनल्लाहु व निअमल वकील। जो वजीफो करण सां तवक्कुल मजबूत थींदो आहे ऐं जंहिंजो तवक्कुल मजबूत थी वञे उनखे कंहिं शइ जी कमी नाहे रहंदी। छो त अल्लाह पाक फरमाए थो कुरान पाक जे अंदर तर्जुमो कंजुल इरफान मां ऐं जेको अल्लाह ते भरोसो करे तो उहो उनखे काफ़ी आहे। नंबर 3 सिलसिला आलिया कादरिया जो अहम उसूल 3 सिद्क यानी सच्चाई। प्यारा इस्लामी भाइरो सिलसिला आलिया कादरिया जो 3 अहम बुनियादी उसूल केड़ो आ सच्चाई। एक बेरे हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह खां पुछियो वियो अवां जे तरीके जो बुनियाद केड़ी शइ आहे? फरमायो तो मुझे तरीके जो बुनियाद सच्चाई ते आ। मु नंढ पिड़गा हाणे ताईं कदे भी कूड़ ना गालायो। अल्लाह अज असां औलाद जी तरबियत केड़ी कंदा आहियूं, दर खड़कंदो पुट आयो बाबा फलाणो सॾे दो चीज कोने कूड़ सेखारियो ऐं गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं इल्म दीन हासिल करण लाइ घरां निकरनि था अमर जे 40 दीनार सोन जूं अजरबी ॾिनियूं ऐं उन्हनि खे नसीहत कंदे फरमाइनि थियूं छा बि थी पे करे कूड़ न ॻाल्हाइजांइ। जॾहिं
अॻिते हलिया रस्ते में मशहूर वाक़ियो धाड़ेलनि चोरनि जे अची टोले उन सॼे काफ़िले खे वरायो सभिनी खां माल दौलत लुटियनि के अची प्यारे गौसे पाक रहमतुल्लाह अलैह खां जेके नई जवानी आहे जवाननि पुछो त तोड़ भी कुछ आए फरमाइंदा त हा छा आहे सोन जो अशीर भी 40 सोन जो अशीर किथे दई तलाशी वठंदा किथे तो हुई कोन क्या मुझे सदरी में अंदरा लिखियल जडे मां हला पे अमड़ अंदर सुबी छडियो अची पांजे सरदार वट वठी आयो त ही त अजीब मामलो समझ में ना आयो सरदार पूछे तो मानू चोरन का माल निकायन तू ज़ाहिर करे बुधायो तुझे करे चई हां मूट कुछ कोने तो तोड़े तो के जो ध्यान ही न हो पो सच तू छो गालायो माल छो पुराई फरमाइन था त हा जडे मास इन अल्लाह जी राह में इल्म दीन जे लाइ सफर करण जे लाइ घरा निकतो से अमड़ मुखे फरमाए त छा भी थी पई करे भी कूड़ न गाला जाए सच गाला जाए अमड़ सा वायदो कयो कूड़ किया गालाया ओ न धाड़ेलन चोरन जे सरदार जे अखिन में पानी अची वियो चवे तो अमड़ सा कयल वायदो पूरो कयई अल्लाह सा वायदो करे आसी नेकियन में जिंदगी गुजारीदासी उन वायदे के असा पूरो न करे सकियासी साथिन के चवे तो दे साथियों बस इन नौजवान जे इन गाल मुतासिर कियो अज खां पो चोरन धाड़न फुरन का तौबा अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल उन एक सच जी बरकत सा सजो टोलो चोरन धाड़ेलन फुरन जो सजो तौबा थाए के शख्स मुआशिरे जी ॾिसो न इस्लाह के शख्स बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शराब भी पींदो आया चोरी भी कंदो आया कूड़ भी गालाइंदो आया हाने इन निटिन मां सिर्फ हिकड़ी बुराई छड़े सका तो बुधाए तो केड़ी छड़िया फरमाई कूड़ गालाइण छड़े हाने उन रुगो कूड़ गालाइण छड़े दिनो तो उन जी बरकत सा बेन बुराइन का भी छुटकारो नसीब थी एक बेरे हजरत हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह ईसार जे मौजू ते बयान फरमाए रहा होया ईसार पांजी कैशे जी पान के भी जरूरत हो जे बे की भी जरूरत हो जे पांजी जरूरत के अल्लाह जी रजा जला कुर्बान करे अगे जी जरूरत पूरी करे इने के चेबा ईसार ईसार जे मौजूद बयान फरमाइंदा बयान कदे पान ओच तो खामोश थी वनन था आखिरी वाक्य बदन का बाद में इंशाल्लाह बयान पूरा पान खामोश थी वनन था फरमाइंदा जेस ताई 100 अशरफी न ॾिनी वञन मां के बयान न कंदुस बस पानी यो फरमायन 40 मानू थी पिया 100 अशरफी सबनी पेश कई पान सिर्फ हिकड़े जणी जो कबूल फरमायो पांजे खादम के दई फरमाइन दाद फिलाने कब्रिस्तान में ओले वन उते एकड़ो कुराड़ो शख्स हुंदई जेको बाजो वजाए रहे हो उनके ये अशरफी ॾिजाए उनके पाण से गड वडी मुंह अचे अल्लाहु अकबर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैह जा खादिम शेख अबू रजा फरमाइंदा कब्रिस्तान में पहुंचुस तो मुझे गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जे फरमान जे मुताबिक वाकई उते एकड़ो कुराड़ो बैठो होयो जेको बाजो वजाए रहियो बहरहाल मान सा सलाम दुआ कई पो जी अशरफी उन जे तरफ वधायूं तो उन कुराड़े एकड़ी जोरदार रड़ कई बेहोश थी करे करी पयो जरे होश में आयो तो मुंह चयो तो तोखे शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह याद फरमाए रहा है जरे असा बारगाह गौसिया में हाजिर थियासी तो गौसे पाक रहमतुल्लाह अलैह फरमायो तेना कुराड़े के मिंबर ते बिहारियो मिंबर ते अची वयो फरमाइन था त पाजो किस्सो बयान कर वो कुराड़ो अर्ज करे तो जवानी में वडो गाण आवाज भी डाडो सुठो होयो मानन में वडी मकबूलियत हुई वक्त डाडो सुठो गुजरी रयो गुजर सफर पे थियो वरी हाने पो जडे कुराड़ पा आई त आवाज में वो मजो न रयो जडे मानन मुखा मुंह मोड़ियो मुजी दिल भजी पई मुंह इरादो कयो त हाने जीरन के न बल्कि मोलन के वनी कर गायन पाजो बुधाइंदा जडे मां कब्रिस्तान हलियो वैसे उते मां छा कयो कदे हुन कबर वट पियो गाया कदे हुन कबर वट पियो गाया बस गाइंदो बाजो वजाइंदो घुमंदो वधंदो हुयस मां एक कबर जे वेझो जी वेही रही
छा थो ॾिसां उहा क़बर बाडी पई हिक माण्हू जो मथो बार ज़ार जो चई त मुर्दन के केस ताईं ॿुधाईंदो रहंदे पंहिंजी फरियाद वञी अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कर ऐं पंहिंजो सवाल पूरो कर पंहिंजो सवाल कर अल्लाह पूरो फरमाए छॾींदो। उन शख्स जी उहा ॻाल्हि ॿुधी करे मूं ते बेहोशी तारी थी वई। पोइ जॾहिं मूंखे होश आयो अकुल पंहिंजी जाइ ते आयो त मां अल्लाह पाक जी बारगाह में सची दिल सां फरियाद कई। अञा फरियाद करे रहियो हुयुसि त तव्हांजो खादमे गौसे पाक रहमतुल्लाह अलैह अवांजो खादम अची पहुतो 100 दीनार ॾेई करे। इहो वाक़ियो बयान करण खां बाद में उन कुराड़े पंहिंजो उहो मौसीक़ी वारो बाजो टोड़े करे सची दिल सां तौबा करे वरती। इन मौके ते हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह इस्लाह जा मदनी गुल ॾींदे फरमाईंदा ए इंसानो इन शख्स फुजूल कम जी नियत में भी सच्चाई अपनाई त अल्लाह पाक उन जे दामन मुराद के भरे छड़ियो। ऐं जेको शख्स पांजे तमाम हालतुन में सच्चाई के अख्तियार करे पांजी नियत सची करे तो पोए उन ते अल्लाह पाक जो केड़ो करम थींदो। ते करे तवा सबरी ते लाजिम आए तो सच्ची नियत यानी नियत जी सच्चाई ऐं बातिन जी पाकीज़गी के अख्तियार कयो। जे करे ही वही गालियो यानी सच्ची नियत ऐं बातिन जी सफाई न होजे हां तो को भी इंसान अल्लाह पाक जो कुर्ब हासिल न करे सके। छा तो अल्लाह पाक जी वो फरमान आए बुधो तर्जुमो कंजुल इरफान मां आए जरे गाल कयो तो अदुल कयो। प्यारा इस्लामी भाइरो या गाल वाकई सच है तो सच जी बरकत है। पांजी नियत में सच्चाई रखण सच गालायण कूड़ का परे रहण जी बरकत सा अल्लाह पाक जो कुर्ब मिलंदो है। बुराइन का नजात मिलंदी है। तौबा जी तौफीक नसीब थींदी है ऐं बानो सुधरी करे बुलंद मकामन ताईं पहुचण जे लायक बणजी वेंदो है। ते करे असां सभनी ते लाज़िम आहे त हमेशा सच गालाईंदा कयूं ऐं कूड़ का हमेशा नफरत कयूं। अल्लाह पाक बिनी जाननी भलाई बरकत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।